बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मौज। मीरपुर माथेलो चढ़र कॉलोनी में महाना यारहीं शरीफ़ ऐं अफ्तार पार्टी जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंखे ख़िताब साईं गौस मोहम्मद शाह जीलानी कयो। हुन पंहिंजे ख़िताब में चयो त ही महीनो रहमतन ऐं बरकतन वारो महीनो आहे, जेको मुसलमाननि लाइ रहमतूं ऐं बरकतूं खणी ईंदो आहे। हर मुसलमान खे घुर्जे त हिन भलारे महीने में रोज़ा रखे, छो त ही दुनिया फ़ानी आहे ऐं अॻिते लाइ समर गॾु कजे, जिते असांखे ताहयात रहणो आहे। हिन प्रोग्राम की अगवानी मंजूर अहमद चढ़ड़, इकबाल अहमद चढ़ड़, डॉक्टर वाहिद मंजूर चढ़ड़, गुलाम मुस्तफ़ा गबोल, बरकत चढ़ड़ कादरी ऐं कादरी तहरीक जा जवान कंदा आहिनि। हिन प्रोग्राम जो स्टेज सेक्रेटरी मशहूर शायर अली अहसन चढ़ड़ हूंदो आहे। याद रहे त ही प्रोग्राम हर महीने चढ़ड़ कॉलोनी में थींदो आहे। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोठ जलाल चाचड़ तबाही जो शिकार। बिल्डिंग झुरी वई, फर्नीचर बे इस्तेमाल न थियण करे अडोही जे वर चढ़ी वियो। स्कूल में एक उस्ताद हुसैन बख्श घुनियो मुक़रर हुजण बावजूद स्कूल अचण खां कासिर बणियल। हफ्ते में एक भेरो अची समूरे हफ्ते जी हाज़िरी भरण लगो। तालीम खाते जा अफीसर बे ख़ामोशी जो शिकार। गोठाणन तालीम खाते जे मिनिस्टर डिप्टी कमिश्नर घोटकी ओस्मान अब्दुल्ला ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अहमदीन मीरानी का मुतालबो कयो त असांजे स्कूल जी मालिकी करे ॿारनि जे रोशन मुस्तक़बिल के महफूज़ बणायो वञे। सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब जरवार वेझो ॻोठ इब्राहिम लाशारी में लाशारी बिरादरी के ॿिनि धुरियनि में ज़मीन के मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण सबब ॿिन्ही धुरियनि जा मर्द औरत ज़ख़्मी थी पिया। औरतनि में माई सबिया माई शहज़ादी, मर्दनि में खलील अहमद ऐं ख़ालिद लाशारी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियल ॿिन्ही धुरियनि खे सिविल अस्पताल मीरपुर माथेलो मोकिलियो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में खलील लाशारी जी तबियत नाज़ुक ॿुधाई पई वञे। होॾा ॿिन्ही धुरियनि जरवार थाणे ते हिक ॿिए मथां NC दाख़िल कराए छॾी आहे। नाज़रीन, जरवार वेझो ॻोठ इब्राहिम लाशारी में ज़मीन जे मामले तां ॿिनि धुरियनि में झेड़ो, लठियूं लॻण सबब ॿिन्ही धुरियनि जा मर्द ऐं औरत ज़ख़्मी। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मूजिब मीरपुर माथेलो जो रहवासी मोटरसाइकिल शोरूम मालिक शाह मोहम्मद बोजदार मीर मोड़ चौकी इंचार्ज खिलाफ मासूम ॿारनि ऐं भाइरनि सां गॾिजी एहतजाज रिकॉर्ड करायो। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त मां बरीलाल दरगाह खां वापसि अचां पियो त मीर मोड़ चौकी इंचार्ज मोहम्मद हसन जिसकाणी चेकिंग करण जे बहाने रोके मुंहिंजे मथां तशद्दुद करे अखियुनि ते कारी पट्टी ॿधे मूंखे कार में खणी प्राइवेट जगह ते तशद्दुद कयो ऐं खीसे मां 70,000 रोक रक़म ऐं ॿियो सामान खसे वरितो ऐं धमकी ॾिनी त पैसा घुरंदे त तोखे हाफ फिराई कंदुसि। हुन IG सिंध DIG सखर ऐं SSP घोटगी खां इंसाफ़ जी घुर कई। ॿी सूरत में DIG सखर ऑफिस धरणो लॻाईंदासीं। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब ॻोठ जमाल खान कोराई जा ॻोठाणा अकबर कोराई, मोहम्मद अब्बास कोराई प्रेस क्लब पहुची बेलो मीरपुर पुलिस खिलाफ एहतजाज कंदे ॿुधायो त असांजो पंहिंजी बिरादरी सां संगावती मामले तां झेड़ो थी पियो हो। झेड़े में जवाबदार एहसान दुर मोहम्मद गुलाम मुस्तफ़ा कोराई लठियूं हणी अकबर कोराई के ज़ख़्मी करे विधो हो। हुननि चयो त अदालत जे हुकुम ते मथे ॼाणायल जवाबदारनि मथां बेलो मीरपुर थाणे ते FIR बेदाख़िल थियल आहे, पर पुलिस जवाबदारनि खां रिश्वत वठी उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त जवाबदार असांखे केस तां हथ खणण लाइ असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाए रहिया आहिनि। हुननि DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे।
मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो भरसा जरवार वेझो ॻोठ अलीआबाद में गरीब मजदूर नारू थोरी मेंगवाल जे घर के ओचितो बाह वकोड़े वई जंहिंमें संदसि आलतल सड़ी रख थी वियो। ॻोठ अलीआबाद जे रहवासियुनि भाइरनि जे घरनि के बाह वकोड़े वई घरनि में पयल 25 मण खां मथे कणक बा न्याणियुनि जो ॾाज सुमेत ॿियो सामान सड़ी ख़ाक थी वियो आहे। मुतासिर ॻोठाणा खुले आसमान हेठां वेठल आहिनि। उन्हनि डीसी घोटकी सुमेत वसवारनि खां मदद जी अपील कंदे चयो त असीं ग़रीब आहियूं, असांजा नंढड़ा बच्चा आहिनि। सारो ॾींहुं मज़दूरी करे 25 मण खां मथे कणक गॾु कई हुई ऐं उन खां अलावा ॿ न्याणियुनि जो ॾाज बि सड़ी वियो आहे। असांजी मदद कई वञे।